मुल्क में आम चूंडनि जा गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो हलंदड़। लाड़काणे जे NA 194 ते बिलावल भुट्टो ज़रदारी खे सरसी, राशिद महमूद सूमरो पोइते। कंबर शहदाद कोट में क़ौमी असेंबली जी सीट ते बि बिलावल भुट्टो ज़रदारी खे नासिर महमूद ते सरसी। लाहौर जे NA 197 ते बि बिलावल भुट्टो ज़रदारी अॻिते, अता ताड़ पोइते। नवाबशाह जी NA 207 ते आसिफ अली ज़रदारी खे सरसी, आज़ाद उम्मीदवार शेर मोहम्मद रिंद पोइते। नौशर फिरोज जे NA 206 ते ज़ुल्फ़कार बहन खे सरसी, गुलाम मुर्तज़ा जतोई पोइते। NA 228 दादू जोही ते PP उम्मीदवार रफ़ीक जमाली खे सरसी। सेवन जी सूबाई सीट ते अॻूणे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सोभ। टंडे जाम जे PS 61 ते PP उम्मीदवार शर्जीलिना मेमण कामयाब। हैदराबाद जे PS 60 ते PP जी जाम खान शोरे खे सरसी हासिल। बैरिस्टर हालार वसाण, सिकंदर शोरो, सोहेल अनवर सियाल, आदिल अल्ताफ उनड़ बि कामयाब। NA 119 लाहौर ते मुस्लिम लीग नून जी चीफ ऑर्गेनाइज़र मरियम नवाज़ खे सरसी। फजल रहमान, अमीर हैदर खान होती खे बि मुखालिफ़ उम्मीदवारनि ते सरसी। नारोवाल जे NA 76 ते मुस्लिम लीग नून जो उम्मीदवार एहसन इकबाल खे सरसी। सिंध में PP जी पोज़ीशन मज़बूत, GDA खे बदतरीन शिकस्त। सदरुद्दीन शाह, लियाकत जतोई, राशिद महमूद सूमरो खे शिकस्त। मौज़म अली अब्बासी, सफदर अब्बासी, अयाज़ लतीफ़ पलीचो बि हाराए विया। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जो चवणु आहे त आम चूंडूं 100% पुरअमन ऐं शफ़ाफ़ थियूं आहिनि। इंटरनेट सर्विस बंदि थियण ते चूंड नतीजनि में देरि न थींदी। इलेक्शन कमीशन जो पंहिंजो सिस्टम हली रहियो आहे। आम चूंडूं 2024 जे कामयाब चूंडूं थियण ते क़ौम खे वाधायूं ॾियां थो। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो बयान चवे थो, इलेक्शन कमीशन निगरान सूबाई हुकूमतनि, पाक फ़ौज, सिविल आर्म्ड फोर्सेस जूं कोशिशूं साराहजोगियूं आहिनि। आज़ादाणियूं चूंडूं मुनक़द कराइण में पुलिस, चूंड अमले ऐं मीडिया जी कोशिशनि जी वाखाण करियां थो। हीउ अहम मौक़ियो असांजे जमहूरी अमल जे लचक ऐं ताक़त जो सबूत आहे। पीपल्स पार्टी जो मुस्तक़बिल रोशन आहे ऐं उम्मीद आहे त आम चूंडनि में पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कंदी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नवाबशाह में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे, पीपल्स पार्टी अवाम दोस्त मंशूर ॾिनो आहे। PP खां सवाइ कंहिं अवाम दोस्त मंशूर नाहे ॾिनो। छा हिकु भेरो ॿीहर सदर पाकिस्तान थियण वञी रहिया आहियूं? आसिफ अली ज़रदारी खां सवाल, अलाह खे जेको मंज़ूर, अॻूणे सदर जो जवाबु।